करमपुर वासी शफी मोहम्मद निंदवाणी सां वालदा जी वफ़ात ते ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। मुक़दम दादन खान निंदवाणी, ग़ुलाम यासीन बिजाराणी, अब्दुल हमीद बिजाराणी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मोअज़्ज़िज़ीन तॾे ते पहुची शफी मोहम्मद निंदवाणी सां अमर जी वफ़ात ते ॾुख वंडे ताज़ियत कई। ॿिए तरफ़ मरूमा जे रूह जे ईसाले सवाब लाइ क़ुरान ख़ानी जे इतमाम जे मौक़े ते टीजे जी ख़ैरात पिणु कई वई। मरूमा जी टीजे जी दुआ में मुख़्तलिफ़ मकतबा फ़िक्र जे माण्हुनि वॾी तइदाद में शिरकत कई।